अस्सलाम वालेकुम। हिकु दफ़ो ॿीहर वरी हिकिड़े घर जी आबादीअ में मूंखे हिसो ॻंढण जो मौक़ो मिलियो आहे ऐं जिन जी शादी आहे उहे घोट कुंवार पाण में कज़न्स आहिनि ऐं हिकिड़ो ई ख़ानदान आहे साॻियो ई ऐं इंतिहाई मिसकीन ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कंहिंखां मदद कोई ख़ुशहाल त न घुरंदो आहे न। सो इहो मुंहिंजे ख़्याल में चवणु ज़रूरी न आहे। सो ॿई जीअं त हिकु घर में आहिनि त घोटे तन जो बि उन्हनि रिक्वेस्ट कई त असांखे 2-3 वॻा ॾियो जेके असां घोट जे तरफ़ां ॾियूं ऐं असांखे कुझु कुंवार जे तरफ़ां बि ॾियो। थां वग़ैरह हुननि न घुरिया आहिनि। सो मां हिननि जे लाइ अरेंज कयो आहे घोटे तन जे तरफ़ां। हे हिकिड़ो यूज़्ड शादीअ जो सूट आहे, ज़बरदस्त। मां 3 कपिड़ा अलॻि अलॻि कया आहिनि छो न त हिक ॿिए में विचड़ी करे हिन जा नग ख़राबु था थियनि। ऐं हे पर्स वरितो आहे, इहो घोटे जे तरफ़ां। ऐं हे हिकिड़ो स्विस लॉन जो सूट आहे, शिफोन जो रओ अथसि। ॿियो हे स्विस लॉन जो सूट, शिफोन जो रओ। टियों हे जॉर्जेट जो आहे 3 पीस। हे हिकिड़ो चौथों ऐं हे पंजों। हे 5 जोड़ा ऐं पर्स इहो मां घोटे तन जे तरफ़ां कयो आहे। कुंवारे तन जे तरफ़ां माशाल्लाह सां हे हिकिड़ो कॉटन जो 3 पीस सूट आहे। हे ॿियो रेशमी सूट आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं हे टियों स्विस लॉन जो शिफोन जे रए सां। हे चौथों हिन जी ईअं भर्त भरियल सलवार आहे, रंगीन पाचा। उन सां मां हे वठी आयमि रओ ऐं कमीस। ऐं हे वरी बि हिकिड़ो ॿियो स्विस लॉन जो, छो त घणो वक़्तु त अॻियां गर्मी हूंदी न। ऐं हे हिकिड़ो रेशमी वॻो सितारनि वारो। हिकिड़ो हे सिबियल कपिड़नि मां जेके जोड़ा मूंखे मिलंदा रहंदा आहिनि माण्हुनि जे तरफ़ां जेको ईंदो आहे चैरिटी में सामान मां जमा कंदी आहियां, अजायो मां उन मां ख़र्चु न कंदी आहियां। हे हिकिड़ो मर्दाणो वॻो वरितो आहे, यकीननि घोट जे तरफ़ां बि कुंवारेतनि जे तरफ़ां घोट खे बि कुझु ॾियणो हूंदो आहे। ऐं 2 हे टॉल आहिनि, जोड़ी टॉलनि जी हीअ माशाल्लाह। हिकिड़ो क्लच आहे, ॾाढो प्यारो आहे। ऐं हे कुझु सामान आहे, परफ्यूम, पाउडर, फणियूं ऐं आहिनूं। सो इन में सभिनीनि जी जेका हे कंट्रीब्यूशन आहे, कंहिंजे तरफ़ां कपिड़ा मिलियल आहिनि, कंहिंजे तरफ़ां पैसा मिलियल आहिनि। अलाह क़बूल करे, मुंहिंजी महिनत हिन में शामिलु आहे, इहो ई करे थी सघां मां। ऐं अल्हम्दुलिल्लाह जो अलाह साईं असांखे इन लाइक़ु कयो आहे त असांजे हथां कंहिंजो घर आबाद थिए, उन में थोरी मदद थिए। सो अलाह साईं सभिनी ॾियण वारनि जो भलो करे, सभिनी ॾियण वारनि जो क़बूल करे ऐं असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे त असां पाण खां हटी करे बि कंहिंजे लाइ सोचूं, असां ॿियनि जे लाइ बि कुझु करे सघूं। सो इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो ऐं मुंहिंजे उन्हनि प्यारनि सपोर्टर्स जे साथ सां, सहकार सां अल्हम्दुलिल्लाह।